शॉपिंग की शुरुआत दिखा थी वही है ना। जल्दी सा पैसा कढो, मूंखे 4-5 वॻा वठी छॾनि, केॾी गर्मी चालू थी वई आहे। वञी करे बाज़ार में वॻा वठी अचां, जल्दी पैसा। हाँ 4-5 वॻा अरे वठी त ईअं पर रखनी किथे। कबट खोले दी त जेके पियान उहे भी पेरन ते किरी करे दाऊं दा कनी पे भई मुखे पाए वठी त अच पर रखनी किथे। हां ॻाल्हि त तव्हांजी सही आहे, रखंदमि किथे। कैंसिल कर। Oh yeah. हिकिड़ो कमु था कयूं, तव्हां छो तयार थियो, हली करे नओं कबट था वठी अचूं पिया। नओं कबट वठी नवां वॻा वठंदमि, पाण में रखंदमि। हैं कबट मगज ख़राब तो थी तुंहिंजो। सॼो घर त कबटनि सां भरियो पियो आहे। माण्हू किंग साइज बेड ठाराईंदा आहिनि, तूं किंग कॉन्ग साइज कबट ठाराईंदी आहे। रखनी किथे? मुंहिंजे मथे ते। ठीक है, समझ गया। पॉइंट आहे तव्हांजी ॻाल्हि में। कबट रखंदमि किथे? असांखे त एतिरी जॻह कान्हे। एक सेकंड हिकिड़ो कमु कयो, तव्हां जल्दी सां कपिड़ा मटो, अभी पंहिंजे लाइ नओं घर था ॾिसो पिया। मस्त हिकिड़ो नओं वॾो घर था वठो, उन खां पोइ असां नओं कबट वठंदासीं, उन खां पोइ मां नया वॻा वञी करे वठंदमि। अब तू गया बेटा। घर अभी मजा आएगा ना भिड़ो। तूं ॿुधाए तोखे शॉपिंग जे लाइ घणा पैसा खपनि? वॻा वठणा अथई न, वठी अच वञी। 4-5 न 8-10 वठी अच। कण पैसा वठी वञ। स्मार्ट बॉय, जल्दी समझी वियव। शॉपिंग जो इरादो आहे, मज़ो बि त ॾाढो आहे। पैसो आहे।